ॻाल्हि पहिरीं पोइ ॿुधाइजांइ, पहिरीं मूंखे 3 ॻाल्हियुनि जो जवाबु ॾे। कहिड़ियूं? उहा जेका मुंहिंजे दोस्त जी ॻाल्हि ॿुधाई थो, इहा सची आहे या कूड़ी आहे? इहा मूंखे पक कोन्हे, मूं ॿुधी आहे माण्हुनि खां ॿार चयो तोखे ॿुधायां, तुंहिंजे दोस्त जी ॻाल्हि आहे। हाणे ॻाल्हि ॿुधो, हिकिड़ो मुंहिंजे दोस्त जी ॻाल्हि करियूं, ॿियो उहा तोखे पक बि कोन्हे त सची आहे अलाए कूड़ी आहे, अफ़वाह आहे या कहिड़ी ॻाल्हि आहे सा तोखे पक कोन्हे। भला ॿियो ॿुधाए त उहा जेका ॻाल्हि मूंखे हाणे तूं ॿुधाइण थो चाहीं, उहा सुठी आहे या ख़राबु आहे? आहे ख़राबु। जे हाणे तोखे पक बि कोन्हे त उहा सची आहे अलाए कूड़ी, सा ॻाल्हि बि ख़राबु आहे, सुठी बि ॻाल्हि न आहे। भला 3 ॻाल्हि मूंखे जवाबु ॾे त उहा जेका ॻाल्हि मूंखे ॿुधाई थो उहा मुंहिंजे फ़ाइदे में आहे या नुक़सान में आहे? आहे नुक़सान वारी। जी बसि पंहिंजी ॻाल्हि पाण सां खणी वञ, मूंखे ज़रूरत न आहे, मूंखे तुंहिंजे इन ॻाल्हि ॿुधण जी ज़रूरत ई न आहे। हाणे वेठो पटको ॿधी तूं तो हली आई मूंखे ॿुधाइण जे लाइ अहिड़ी ॻाल्हि जंहिंजी तोखे पक बि कोन्हे त सची आहे अलाए कूड़ी आहे, ऐं आहे बि नुक़सान वारी। वरी चवीं थो त आहे बि उहा पंहिंजो उन में को ख़ैरु कोन्हे, भलाई कोन्हे मुंहिंजे लाइ, त पोइ इहा ॻाल्हि मां छो ॿुधां, छो पंहिंजे ज़हन खे पंहिंजे दिलि खे ख़राबु कयां? इहा जेका ॻाल्हि जीअं खणी आई तीअं वापसि खणी वञ, मूंखे ज़रूरत न आहे। इहो अथव अकुल, इहा आहे सम्झ। हाणे असां वटि छा थो थिए त को माण्हू ईंदो न अचे ॻाल्हि कंदो, असां वेठे कनड़ा ढारे वेठा ॿुधंदासीं, कंधु लोॾींदासीं, हा दा पोइ छा थियो? हो बि पियो पेर खोड़े पियो कूड़ हणंदो। पोइ इन्हनि सां जेके इहे गिलाऊं थियनि थियूं न, इन्हनि सां नफ़रतूं, झेड़ा झगड़ा, फसाद, लड़ायूं, दिलियुनि में दूरियूं, बिरादरियुनि में निफ़ाक़, भाउ भाउ सां नथो ठहे, पीउ पुट सां नथो ठहे, माउ धीउ सां नथी ठहे, सबबु सिर्फ़ इहो अथव इहे विच वारा माण्हू जेके ॻाल्हियूं ॿुधाइनि था इन में। तव्हां ॾिसो न, जेकी बि दुनिया में झेड़ा झगड़ा आहिनि उन्हनि जो तव्हां पेरो खणंदव त 80% तव्हांखे अहिड़ियूं ॻाल्हियूं नज़र ईंदियूं जंहिंजे विच में इहे फसादी माण्हू आहिनि विड़ाइण वारा। इन जे करे इन खे सरबो आहे शरीयत में चुगलखोरी। छा सरबो आहे? चुगलखोरी। हितां जी ॻाल्हि होॾे, होॾों जी ॻाल्हि होॾे। साईं करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमायो त ला यदखुलुल जन्नत क़त्तातुन, जेको चुगलखोर माण्हू आहे इहो जन्नत में पेर ई न पाईंदो, बेहिश्त में कदम न रखंदो इहो माण्हू जेको चुगलखोर आहे। ऐं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमायो त हिकिड़ो जादूगर, कारीगर जादूगर हुजे, उहो साल सॼो जादू जा करतब ॾेखारे त बि एतिरो फसाद न विझंदो जेतिरो हिकिड़ो चुगलखोर हिकिड़े ॾींहं में फसाद विझंदो। सम्झो था? इहे जेके फितना आहिनि माण्हुनि जे अंदरि, कीना, कुदूरतूं, निफ़ाक़, ॿियायूं, दगायूं, इन्हनि सभिनी जो बुनियाद इहे शरीर माण्हू हूंदा आहिनि। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमायो आहे त को बि तव्हां सां ॻाल्हि करे त उन ॻाल्हि खे तव्हां अॻिते न फैलायो। को बि ॻाल्हि तव्हां सां करे त उन खे अॻिते न फैलायो जेसीं ताईं उन ॻाल्हि जी तव्हां वटि तस्दीक न हुजे। जेसिताईं तस्दीक न हुजे न तेसीं ताईं उन ॻाल्हि खे तव्हां अॻिते न वधायो। हाणे ईअं थो थिए जो हिकिड़ी ॻाल्हि हुतां खां निकिरे थी हिते, हितां खां होॾे, पोइ उन में माण्हू गुल चित्र मिलाइनि था
या 0 पॉइंट खां जीअं ॻाल्हि शुरू थी, मातली टपी, टंडुमन खान टपी, हैदराबाद कोटड़ी पहुती, त उहा ॻाल्हि मां ॻाल्होड़ो थी। सम्झो था? हमरा हिकिड़ो हो, सो किथे थी वियो महिमान, सो महिमान थी वियो, मानी ॾिनोसि, मानी बोड़ भाॼी दस्तरखान ते रखियो, वॾो हिकिड़ो भरो छतुनि में विझंदा आहिनि, काठ डिघो, उहो बुंड बि अचे हिन जे पासे में रखियो। हाणे राति जी खाधी, सुबुह जो नाश्तो थियो त वरी उहो बुंड अचे रखियो। हिन माण्हू खे थियो दिलि में ख़्यालु, हे मानी त मानी, पर हे बुंड छो था रखनि मुंहिंजो हेॾो डिघो? उन खां पुछा कयूं, भई तव्हां जेको बुंड रखो था मानी सां गॾु, इन जो छा मक़सदु आहे? चवंदा इहो असांजे कबीले जी, असांजे क़ौम जी रवश आहे, रीत आहे असांजी, पुराणे दौर खां वठी, इहे वॾड़नि खां वठी इहो असांजो तरीक़ेकार आहे, उनजे करे असां रखंदा आहियूं। वॾा रखंदा, असां बि रखंदा आहियूं। भई आख़िर इन जो को मक़सदु त हूंदो न, कि मक़सदु जी असांखे ख़बर कोन्हे, वॾड़ा कंदा असां कयूं था। कि भला तव्हांजो को वॾो को झूनो जुग जो पुराणो पोड़ो हुजे, पुछाए हिकिड़ो वॾो पुराणो हुजे को 100 साल जो, उन खां पुछई भई ये मानी सां गॾु जेको तव्हांजे क़ौम वारा ई बुंड रखनि था, इन जो सबबु कहिड़ो आहे? उन चवंदा हे जेके छोरा नई टही जा जेके खरिया आहिनि, असांजा वॾड़ा जेके हूंदा उहे लठ रखंदा, हिननि जे बुंड रखियो आहे। असांजे वॾनि खे असां ईअं ॾिठोसीं, उहे लठ रखंदा, कि भला लठ आख़िर छो रखंदा? इहा मूंखे ख़बर न आहे, रस्म हुई हुनजी, लठ रखंदा। वरी पुछाईंदे, खोजना कंदे 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 वरी को वॾड़ा अञा को ॿिया मिलियसि, उन्हनि खां पुछई भई हीअ छाजे लाइ लठ छो रखंदा? चवंदा इहे पोयनि खणी लठ कई, अॻे ईअं हूंदो जो नंढी काठी रखंदा हथ जे, उहा भला काठी छो रखंदा? इहा मूंखे ख़बर न आहे। पुछाईंदे पुछाईंदे नेठ वञी असुल ॻाल्हि ते पहुतो त मानी खाइण सां गॾु ॾंदनि खोटण वारी काठड़ी रखंदा। ॾंदनि खोटण वारी दस्तरखान ते काठड़ी रखंदा त माना कंहिंजे ॾंद में गोश्त फास पियो वञे। हाणे किथे काठड़ी, किथे वञी बुंड ते ॻाल्हि पहुती। त इहे ॻाल्हियूं ईअं वधनि थियूं। हिकिड़े माण्हू खे उल्टी थी, कहे उल्टी आई, ॿिए पे ॾिठो उल्टी जो थी थो, अहिड़ी शइ खाधी हुई जो कार सुरो पाणी जेको निकितो कारे रंग जो, त हुन जो ॾिठो पे, उन वञी अॻिते वञी ॿिए सां ॻाल्हि कई त बा फलाणे खे उल्टी आई आहे, पर कारी कारी जहिड़ा कांव, अहिड़ी कारी जहिड़ा कांव। उन जो ॿुधी उन वरी अॻिते वञी ॻाल्हि कई ॿिए ॻोठ में, चई बा फलाणे माण्हू खे उल्टी आई आहे, पर उल्टीअ में कारा कांव निकिता अथसि। उल्टीअ में कारा कांव निकिता। कारा कांव कीअं निकिरंदा? माण्हू जे बदन मां कांव कीअं निकिरंदा? चए मां फलाणे मूंसां ॻाल्हि थी त क्यों कारा कांव निकिता? बचे ॻोल्हे खोले उन सां मिलियो, वाहे तो छो इहा ॻाल्हि कीअं तो कई आहे त फलाणे खे कांव निकिता आहिनि? मूंसां फलाणे माण्हू ॻाल्हि कई, फलाणे ॻोठ वारो जेको आहे उन ॻाल्हि कई, वरी उन वटि आयो, वाहे तो कीअं चयो त कांव निकिता आहिनि? चयो मूं हीअं कोन चयो त कांव निकिता आहिनि, मूं चयो अहिड़ी कारी उल्टी जहिड़ा कारा कांव, ईअं मूं कोन चयो त कांव निकिता आहिनि। वरी चई त इहा तोखे भला कंहिं ॿुधाई इहा ॻाल्हि? चई मूंखे फलाणे माण्हू। वरी पहुतो उन वटि, चई बा ॾे ख़बर इहो हिनखे जे कारा कांव निकिता आहिनि, कारी इहा ॻाल्हि कीअं आहे, तो ॻाल्हि कीअं कई आहे? चई मूं ईअं ॻाल्हि कई त फलाणे खे उल्टी आई आहे, कारी अहिड़ी हुई जीअं कारा कांव थींदा आहिनि। आख़िर वञी उन असुल माण्हू ते पहुतो त ख़बर इहा पई त कार सुरे रंग जी ॻाल्हि उल्टी निकिती। सम्झो था? त इहे माण्हुनि जो कमु ईअं आहे जो इहे ॻाल्हियुनि खे वधाइनि था, उन में गुल मिलाईंदा, चिट मिलाईंदा। असां नंढड़ा हूंदा हुआसीं, खानपुर में रहंदा हुआसीं, हिकिड़ी
माई रहंदी नानी पोड़ी छॾींदासीं हुनखे, वॾी औरत जी उमिरि हूंदी, मां सम्झां थो को 70-80 साल उमिरि हूंदी हुई। पोइ असां नंढड़ा हूंदा हुआसीं, पोइ चवंदा हुआसीं नानी पोड़ी असांखे ॻाल्हि ॿुधा, नानी पोड़ी असांखे ॻाल्हि ॿुधा। पोइ ॻाल्हि खणंदी हुई बादशाहनि जूं ॻाल्हियूं, हुई कुराड़ी पर अंदरि को दिमाग़ हुनजो कंप्यूटर हुयो। पोइ ॻाल्हि बादशाह जी कंदी, पोइ चवंदी त अॼु हिन में पुतली थी विझां, उहा ॻाल्हि उते करे वरी हुन में पुतली विझंदी, वरी ॻाल्हि मां वरी ॿी ॻाल्हि शुरू कंदी। पोइ ईअं करे वरी उहा सी कलाक खनि उहा हलंदी कि हाणे इहा पुतली पूरी थी, हाणे वरी असली ॻाल्हि थी कयां, वरी असली ॻाल्हि करे करे पोइ असां वरी चयो नानी इन में अञा पुतली विझ, कि हाणे पुट मां थकिजी पई आहे, सुभाणे वरी पुतली विझ। सो इहे माण्हू आहिनि जेके ॻाल्हि में वरी पुतली विझंदा आहिनि। ईअं इहे ॻाल्हियूं अफ़वाह थियनि थियूं, फितना पैदा थियनि था, झगड़ा पैदा थियनि था, नफ़रतूं पैदा थियनि थियूं। मुंहिंजा दोस्तो, तव्हां असां आहियूं मुस्लमान, असां मदीने वारे साईं ते ईमान आंदो आहे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमायो आहे त तव्हां जेका ॻाल्हि ॿुधो त इहा अॻिते न पहुचायो, जेसीं ताईं तव्हांखे उन जो यकीन न थिए तेसीं ताईं उहा ॻाल्हि तव्हां अॻिते न फैलाईंदा कयो। पक्की पुख़्ती तव्हांखे मालूमात हुजे त भई हीअ ॻाल्हि हीअं आहे त पोइ उहा ॻाल्हि बि ओतिरी कयो जेतिरी हुजे। सम्झो था, जेकॾहिं तव्हां इहे ॻाल्हियुनि खे वधाईंदो त इन मज़ा इहे फितना, फसाद, झगड़ा इन जे करे पैदा थियनि था। हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इन ॻाल्हि खां सख़्ती सां मना फरमाई आहे। कुरान शरीफ़ में हिकिड़ी आयत आहे, ॾिसो अल्लाह ताला जल्ल शानु मोमिननि खे मुखातिब थी फरमायो, या अय्युहल्लज़ीना आमनू इन जाअकुम फासिकुन बिनबइन फतबय्यनू। ए ईमान वारो, जेकॾहिं को अहिड़ो बदकार माण्हू तव्हां वटि का ॻाल्हि खणी अचे त उन ते यकदम वेसाह न कयो, उन जी खोज लॻायो, त इहा ॻाल्हि तहक़ीक़ कयो, तस्दीक कयो त इहा ॻाल्हि सही थो चवे, ग़लति थो चवे, इन ॻाल्हि जो पोयों पेर खुर आहे या न आहे। फतबय्यनू, उन ॻाल्हि जी पधराई कयो, चिटाई कयो, उन जी तहक़ीक़ कयो, तस्दीक कयो। अन तुसीबू कौमम बिजहालतिन फतुस्बिहू अला मा फअलतुम नादिमीन। तव्हां उन माण्हू जी ॻाल्हि ॿुधी ऐं तव्हां कंहिं जिहालत में पइजी वञो, कंहिं क़ौम सां ज़ुल्म कयो, पोइ तव्हां को अहिड़ो क़दम खणी वियो जो पोइ उन जे लाइ तव्हां पशेमान थी पोइ तव्हां उन कम ते पशेमान थी पओ। फतुस्बिहू अला मा फअलतुम नादिमीन। पोइ उहो जेको तव्हां उन जी ॻाल्हि ॿुधी क़दम खयो, उन ॻाल्हि ते तव्हांखे पशेमानी थी पवे। तंहिंजे करे कंहिं को नुक़सान करे विझो, का ॿिए खे अज़ियत पहुचाए विझो, इन जे करे तव्हां वटि को ॻाल्हि खणी अचे त उन ते यकदम वेसाह न कयो, पहिरीं उन जी तस्दीक कंदा कयो। ॾिसो अल्लाह जो क़ुर आहे। अॻे हूंदा हुआ बाना, उन्हनि खे विकिणंदा हुआ, बानियूं पैसनि ते विकिणंदा हुआ। पोइ वरी नौकिरी, घर जो कमुकार, ख़िदमत करण जे लाइ बाना हूंदा हुआ। पोइ हिकिड़े माण्हू खे बाने जी ज़रूरत हुई, बाज़ार में आयो, जिते बाना विकबा हुआ उते पुछा की भई को बानो हुजे को सुठो त मूंखे घर जे कमुकार जे लाइ खपे। उहो जेको माण्हू खपाए पियो बाना, उन चयो त मूं वटि ही बानो आहे, ॾाढो सुठो, ख़िदमत गुज़ार, कमुकार जो, चए बरदार, सुठो आहे, पर हिन में हिकिड़ी आदत आहे, जो चुगलखोर।
बाक़ी ॿियो सभु हिन में ख़ूबियूं आहिनि, भलो आहे, इख़लाक़ वारो आहे, सुठो आहे, बसि हिकिड़ी चुगलखोरी जी हिन में आदत आहे। हुन उन बहाने खे चयो त भई चुगलखोरी जी आदत छॾ, तुंहिंजी तारीफ़ ॾाढी थो ॿुधां, मां तोखे ख़रीद कयां, तूं मुंहिंजे घर में हली रह, तोखे सभु सुख ॾींदो, सहूलियत ॾींदुसि, पर इहा चुगलखोरी न थिए। भई इहा थी मुंहिंजी आदत, चुगलखोरी मुंहिंजी आदत आहे, सो आदत पोइ मां मुड़ंदुसि कोन। भई मुंहिंजी दिलि चवे थी त तूं मूंखे ख़रीद कर, माण्हू सुठो आहीं, तुंहिंजी ख़िदमत कयां, पर इहा आदत मुंहिंजी आहे। इहा आदत छॾींदे त पोइ वठंदुसि। की भला पोइ हाणे हिकिड़ो मूंसां महिरबानी कर, साल में हिकिड़ो भेरो मूंखे चुगली हणण जी इजाज़त ॾे, बाक़ी सॼो साल मां कुझु न कंदुसि। सॼो साल ख़िदमत कंदो ऐं हिकिड़ी गहरी चुगली हई सही हूंदुसि। हिकिड़ी चुगली बर्दाश्त करे चई ठीकु आहे, साल में हिकिड़ी तोखे मोकल आहे, हिकिड़ी चुगली जी, भई वधीक न कजे, बसि तूं छुटो ई हिनखे वठी घर वठी आयो, ख़िदमत करे, चाकरी करे, जेको कमु चवेसि सो सरंजाम कयूं वेठो आहे, ॾाढो दिलि ख़ुशि थी, साल गुज़री वियो। हिन खां इहा ॻाल्हि ई विसरी वई त को हिकिड़ी चुगली जी हिन खे मूं इजाज़त ॾिनी आहे। हिकिड़े ॾींहुं उन पंहिंजे मालिक जी घर वारी खे चई, ॻाल्हि ॿुधई, मुंहिंजो जेको साईं आहे, तुंहिंजो घर वारो मुड़ुसु तुंहिंजो, इहो तोसां सुठो न थिए, इहो वरी कीअं, इहो ॿी का शादी करण जे चकर में जी, इहो वरी कीअं, मूंसां त ॾाढो ख़ुशि आहे की न, मां तोखे सही थो ॿुधायां, इहो ॿिए शादी जे ख़्यालनि में आहे, तुंहिंजो थी तो ते पहाज अचे, पोइ छा कजे? चई मां तुंहिंजो ख़ैरु खा, तव्हांजो निमक खाधो अथमि, सो मूंखे इहा ॻाल्हियूं घणनि ॾींहंनि खां वठी पियो ॾिसां, पोइ मां हिकिड़े मुला आहे उन सां ॻाल्हि कयमि त मुंहिंजी सेठियाणी जेका आहे उन जे पहाज थी पवे, इहा कीअं करे? सो उन मूंखे चयो त, उन माई खे चयो त पंहिंजे मुड़ुस जे गिचीअ जो हितां हिकिड़ो वार मूंखे ॾिए त मां उन ते पढ़ाई कंदुसि, पोइ तावीज़ ॾींदुसि, पोइ उन ॿी ज़ाल जो नालो ई न वठंदुसि, इहो वार तोखे ॾियणो पवंदो त पोइ मां तोखे तावीज़ वठी ॾियां। मुंहिंजे गिचीअ जो वार मां कीअं कढां मुड़ुस जो, इहो त थी नथो सघे। पोइ सुम्ही पवे त निंड पवे, तूं कटे वठिजे, हिकिड़ो वार वठण में कहिड़ी वॾी ॻाल्हि। माई ते जो पहाज थी पवे त वीचारी मजबूर थी पई, ख़ुदा करे त इहा पहाज मूं ते न पवे। पोइ कीअं हाणे तूं मुड़ुसु सुम्ही पवे न, निंड पइजी वञे त पोइ उस्तरो ॾियां थो, बाक़ी ॾियां थो हीअं करे, हीअं कटे वठिजे, हिकिड़ो वार ॾिजांइ, पोइ मां तावीज़ कराए तोखे ॾींदुसि अहिड़ो जो, पहाज त पवंदी कोन। हिनखे उस्तरो बि ॾिनई, सलाह हिन सां कई, वरी वियो उन सेठ वटि, उनखे बि ॻाल्हि ॿुधई, मां हेतिरो साल तुंहिंजे घर जो नीमक खाधो आहे, मां तुंहिंजो ख़ैरु खा आहियां, वरी ज़ाल तुंहिंजी सुठी न अथई, ज़ाल तुंहिंजी सुठी न अथई। छोकिरा ही मुंहिंजी बचनि जी माउ आहे, अहिड़ी भलारी आहे, अहिड़ी मुंहिंजी ख़िदमतगार आहे, फर्मा बरदार आहे। न बाबा, जेको मां ॼाणा थो, तूं झंग जो झांगी करे हेॾे करे होॾे, मां त घर में वेठो आहियां, मूंखे ख़बर आहे, मूंखे अरमान थो थिए तुंहिंजो घरु रहंदो, इहा माई मथां तोखे मारे न विझे, मुंहिंजा इरादा अहिड़ा आहिनि, मूंखे कीअं मारींदी, मुंहिंजी लॼ आहे, मूंखे कीअं मारींदी? चई तूं भला आज़माए ॾिस, कीअं भला? चई तूं हीअं मकर करे सुम्ही पओ, ॼण निंड पियो, खोगरा हण ईअं जीअं निंड पियो, पोइ ॾिस वेही लखा, भला आज़माए ॾिसां, हे आयो घर में, ईअं अचे सुतो, ऐं सुतो ईअं पासा वारा आया, ईअं खोगरा हण शुरू कयईं, जागे पियो, ॾिसां त हिन जो चयो आहे नौकर त माई मूंखे मारींदी, त हीअ ॾिसां त छा थी रन करे, जागे पियो, पर ईअं खोगरा पियो हणे, नमूनो
निंड वारो कयूं तेसी माई बि ॾिठो त हाणे अलूट निंड पइजी वियो आहे उस तरह त मिलियल हुअसि न उहो खणी आई हिते हीअं हिन जी अखि खुली वई अख जो पटींदो छुरो हथ कहिड़ी बाह में अची मूंखे मारी थी मूंखे मारण जे लाइ मुंहिंजे गिचीअ ते चईं ख़ुदा मां तोखे कीअं मारींदसि तूं मुंहिंजो मुड़ुसु आहीं मुंहिंजो वर आहीं अहिड़ी कहिड़ी मां हे सग सूधो पकड़ियो आहे तोखे बाक़ी छा बसि हुजे इन नौकर खे जे मुंहिंजो अॼु सिर बचायो आहे न त हीअ रन त मूंखे मारे छॾे आहे पियो जो सवा डंडो खणी हई जो माई वीचारी जो धक बचे किरी माई माई उफट मरी वई माई जे माइटनि खे ख़बर पई त असांजी न्याणी बेगुनाह शराफ़ औरत उनखे ज़ालिम बेगुनाह मारियो आहे उहे ओॾो लठियूं बाठा खणी आया विढ़ण जे लाइ हिनखे मारण जे लाइ असांजी न्याणी खे न मारियो आहे हेॾो वरी हिन मुड़ुस जे माइटनि खे ख़बर पई त हू सोरे जा हिन जा लठियूं बाठा खणी था अचनि हेॾो हिननि बि लठियूं बाठा कया ईअं साईं झेड़ो थी पियो 5-6 माण्हू होॾो मरी पिया 5-6 माण्हू होॾो मरी पियो ओ जेको हिकिड़ी चुगली निभागे आई ये चुगल खोरियूं ये झेड़नि जो बुनियाद इहे शयूं हूंदियूं हिकिड़ा पीर ॿिया वॾेरा ॿिया सेठ या ऑफिसर उन्हनि वटि अहिड़ा माण्हू वेठल हूंदा आहिनि जेके लाठड़िया सॾींदा आहिनि या वरी सिंधी ॿोलीअ में चमचो सॾींदा आहिनि अहिड़ा इहे उन्हनि वटि हूंदा आहिनि इहे ख़बरूं उल्टियूं सिधियूं ॿुधाईंदा झगड़ा मचाईंदा फितना फसाद मचाईंदा तंहिंजे करे शरीयत पाक हुकुम ॾिनो आहे त कंहिंजी चुगली न ॿुधो पोइ तव्हां सां पराई गिला करे उनखे रोकियो पराई गिला करे थो न त हीअ फलाणो हीअं हीअं उनखे रोकियो हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था अल गीबतु अशद्दु मिन ज़िना पराई गिला करणु ज़िना खां बि बुरो फेल ज़िना केॾो बुरो फेल आहे पर साईं फरमाइनि था गिला करणु ज़िना खां बि बुरो फेल गिला खां बचो पाण बि कंहिंजी गिला न कयो कंहिंजी गिला ॿुधो बि न गिला करणु बि गुनाह आहे गिला ॿुधण बि गुनाह आहे ऐं इहे जेके चुगलखोर माण्हू या अहिड़ा जेके